खां पीपल्स पार्टी लेडीज़ विंग जी मरकज़ी सदर फरियाल टालपुर जो मुख़्तलिफ़ हंधनि ते ताज़ियतूं थियूं आहिनि। अपडेट कंदासीं MPA फरियाल टालपुर PP वर्कर रियाज़ हुसैन कंगो सां संदसि अमर जे लाॾाणे ते ताज़ियत कई। फरियाल टालपुर दरगाह बुखारी शरीफ़ पहुती नजमा सियाल जी वफ़ात ते संदसि भाइरनि सां ताज़ियत कई आहे। ख़बर अवां शेयर कंदासीं। MPA फरियाल टालपुर मरहूमा जी मग़फ़िरत लाइ फ़ातिहा ख़ुआनी करे वारिसनि सां ॾुख जो इज़हार कयो। पीपल्स पार्टी अॻुवाण एजाज़ अहमद लगारी, गुलाम मुस्तफ़ा लगारी, सैयद राशिद राशिदी ऐं ॿिया फरियाल टालपुर सां गॾु हुआ। इन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे मुमताज़ चखरो। जी मुमताज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग जी मरकज़ी सदर तक जी MPA मैडम फरियाल टालपुर नंदुरो शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते पहुची ताज़ियतूं कयूं आहिनि। MPA मैडम फरियाल टालपुर नंदुरो शहर जे वैरागी इमाम बारगाह पहुची PP वर्कर रियाज़ हुसैन कंगो, इनाम कंगो ऐं ॿियनि वारसनि सां अमर जे वफ़ात ते ताज़ियत कई आहे। शहर जे ई दरगाह बुखारी शरीफ़ पहुची PP लेडीज़ विंग जी सिटी जे नोंदर जे अॻूणी जनरल सेक्रेटरी नजमा सियाल जे वफ़ात ते संदसि भाइरनि अख़्तियार सियाल, फयाज़ सियाल, अल्ताफ़ सियाल सां ताज़ियत कई। ताज़ियतूं करण दौरान MPA फरियाल टालपुर मरहूमिन जी मग़फ़िरत लाइ फ़ातिहा ख़्वानी करे वारसनि सां ॾुख जो इज़हार कयो। उन मौक़े ते PP अॻुवाण गुलाम मुस्तफ़ा लिगारी, एजाज़ अहमद लिगारी, अरशद शाह, मोहम्मद अनवर बोड़ो, तौफ़ीक़ अहमद भुट्टो ऐं ॿिया पिणु मौजूदु आहे। जी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।